जंगया ये मुझ तो सा जंगया पलीत पेर कर परे ही धरती मोजो नंगवा ही सिंध मोजो नंगवा दावत खिताब है मज़ाहिमती तहरीक के सरवार मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी साहब के तो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थे नारे कादिर नारे नारे कादिर नारे से नारे कादिर नारे से मेहरबानी बाबा मेहरबानी 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 थैंक यू मेहरबानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुझे सामू वेठल मुझू भेनरूं न्याणियों मासूम बार आई सिंध तरक्की पसंद पार्टी जा कारकुन सिंध सां मोहब्बत कंदड़ आई स्टेज ते वेठल समूरा सान्यमंद दोस्त पार्टी या मरकजी अगवान तमाम सभी के जीएसएल दोस्तों साथियों अज मुझो जन्मदिन आहे मां ताजो शुक्रगुजार आया तवा अजो के डी ते हेड़े थदई दिल के मौके ते हिते बैठा आयो गुल अजरकूं किताब मोहब्बतूं भाकुर चुमियूं आई पंजाब सां जहिड़े तरीक़े सां तव्हां मुंहिंजो आदर भाव अजा कई आहे मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां ऐं इन जे मोट में सिर्फ़ु मां इहो चई सघां थो त जेसीं ताईं हिन जिस्म में गरम रत ढोड़े थो रत जे आख़िरी फुड़े ताईं पंहिंजे वतन जी निजात ऐं महकूम ऐं मज़लूम क़ौम जी आज़ादी वकार लाइ जदोजहद जारी रखंदासीं दोस्तों साथियों ही ज़िले हैदराबाद के तरफा उन जे सदर जान मोहम्मद जुणेजो ऐं उन जी सॼी टीम अॼो को प्रोग्राम तरतीब ॾिनो हो उन्हनि जो प्रोग्राम हुयो त सालगिरह खां पोइ महफ़िल मौसीक़ी बि हूंदी खाधे जो भी इंतजाम होंदो पर पोइ तव्हां ॼाणो था त गुज़िरियल 5 ॾींहं अॻु में मुंहिंजो जवान भाणे जो 26 सालनि जो सजाद मक्सी उहो फौत थी वियो हो इन करे मूं जान मोहम्मद के मना कई हुई त सियासी प्रोग्राम भले थियण खपे पर इहा महफ़िल मौसीक़ी ऐं ॿिया सभु प्रोग्राम तव्हां मुलतवी कयो सुठो नथो लगे त अञा उन नौजवान जी टीजो कल करे आया आहियूं ऐं असां वरी हिते क़ौमी गीतनि ते झुमर हणूं रक़्स कयूं इन करे उहो प्रोग्राम मुलतवी करायोसीं सो जिन दोस्तनि खे थोरी महफ़िल मौसीक़ी न हुजण जे करे प्रोग्राम बाड़ो बाड़ो नज़र अचे उन खां माज़रत ख़्वाह आहियूं मुंहिंजा दोस्तो साथियो तव्हां सभु ॼाणो था त कंहिं बि फर्द जी ॼम जे ॾींहं खे या जनम जे ॾींहं खे छो मल्हायो वेंदो आहे इन लाइ मल्हायो वेंदो आहे त जेकॾहिं को फर्द घर जो भाती हूंदो आहे त उनखे पंहिंजे घर जा भाती उन ॾींहं ते अहमियत ॾेई केक कटे उनखे यादि कराईंदा आहिनि त तूं असांजे घर जो अहम रुकन हुई तूं हिन ॾींहं ते जनम वरितो ऐं हाणे तोखे पंहिंजे घर जी फलाह बहबूद लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियणियूं आहिनि ऐं जेकॾहिं को क़ौम जो सरवाण को अहम समाजिक रहनुमा को सियासी रहनुमा उन जी जॾहिं जनम ॾींहुं मल्हाइबो आहे त उन्हनि सां उन्हनि खे मञींदड़ उन्हनि जी हिमायत कंदड़
ऐं उन जी सियासी ऐं समाजी पार्टियुनि जा सरगर्म कारकुन उहे इन करे मल्हाईंदा आहिनि त इहो पैगाम ॾींदा आहिनि त असीं तव्हां सां मोहबत करियूं था, रुगो मोहबत नथा करियूं पर असीं तव्हां खां तवको रखूं था, उमेद रखूं था त तव्हीं पंहिंजे जनम ॾींहं जे हवाले सां असीं तव्हां खां उमेद रखूं था त तव्हांजो इल्मु, तव्हांजो फ़िकिर, तव्हांजो गरम रत, तव्हांजी जदोजहद, तव्हांजी तवानाई, तव्हांजो बल उहो असांजे ख्वाबनि जी आबियारी लाइ, असांजे रूह जे ख्वाहिशुनि जी, रूहानी ख्वाहिशुनि जी तकमील जे लाइ तव्हांजो इहो सॼी जा सॼी पोरियो, तव्हांजी ताक़त, तव्हांजो इल्मु अक़ल उन लाइ कतब अचे त जीअं असांजे अंदर में अहसास पैदा थिए त असां कंहिं ग़लति माण्हू खे मोहबत जो मर्कज़ न ठाहियोसीं, कंहिं कमज़ोर इंसान ते असां पंहिंजी ज़िंदगी जो दाउ न लॻायोसीं। इन जे करे हू तव्हां मां तवको रखनि था त तव्हां उन्हनि जे एहसासनि जज़्बनि जा तर्जुमान थी, उन्हनि जे अंदर जे उद्दमनि जा निगरान थी, उन क़ौम ऐं वतन जी ज़िलतुनि जे ख़िलाफ़, बुख बदहाली जे ख़िलाफ़, ग़ुलामी जे ख़िलाफ़ ऐं ऊंच नीच जे हिन ज़ालमाना ऐं जबर जे निज़ाम जे ख़िलाफ़ जदोजहद करे उन्हनि खे इज़त भरी ज़िंदगी ॾियारियो, उन्हनि जे बच्चनि जी ज़िंदगी में ख़ुशियूं आणियो, समाज में इनकलाब आणियो, ग़ुलामी, ज़िलतूं, अक़ीदे परस्ती, बीमारी, तंगदस्ती इन समूरी महरूमिन खां क़ौम खे निजात ॾियारियो। इन करे मां अॼु तव्हां सां वाइदो करियां पियो त मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं नियाणियूं, तव्हां जेके जेके मुंहिंजी ज़िंदगी सां तवक़ात वाबस्ता करे रखियूं आहिनि, ख़्वाहिशूं वाबस्ता करे रखियूं आहिनि, पंहिंजे ख्वाबनि खे साबिया करण लाइ तव्हां जेके उमेदूं वाबस्ता करे रखियूं आहिनि, मूंखे यादि न आहे त ज़िंदगी जे कंहिं बि मुंहिंजे सियासी ज़िंदगी जे मरहले में मूं पंहिंजे हमदर्दनि, दोस्तनि ऐं साथियुनि खे कॾहिं शर्मिंदा थियण जो मौक़ो ॾिनो हुजे त मुंहिंजे कंहिं अमल, मुंहिंजे कंहिं किरदार ऐं मुंहिंजी जदोजहद ऐं मुंहिंजी कंहिं भाड़ियाई ऐं कंहिं कमज़ोरी जे करे मुंहिंजे दोस्तनि साथियुनि खे शर्मिंदगी माण्हू जे साम्हूं खणणी पइजी वई हुजे त असां डॉक्टर कादिर मक्सी खे ग़लति माण्हू जो इंतख़ाब कयोसीं जंहिं असांखे जग में लॼारो करे छॾियो। असां अहिड़े माण्हू सां उमेदूं वाबस्ता कयूं जेको क़ौमी मक़सदनि खे छॾे कंहिं ज़ाती ज़िंदगी जे इन नुमाइशी दुनिया में गुम थी वियो। अॼु बि मुंहिंजा दोस्त साथी मूं ते फ़ख़ुर कनि था, ऐं पंहिंजो पाण खे, पंहिंजी जदोजहद खे इत्मीनान जो इज़हार कंदे फ़ख़ुर कयां थो त असांखे कंहिं बि बदमाश, लोफर, लुच ऐं कंहिं बि ॾाढे मुड़ुस जो धड़को, ख़ौफ़, कंहिं बंदूक जो ठका, कंहिं रियासती टॉर्चर सेल जो को तशद्दुद असांखे पंहिंजी जदोजहद खां हिकिड़े लम्हे लाइ गुमराह न करे सघियो आहे। ऐं नए ई ज़माने जूं आसाइशूं, लालचूं, पैसा, करोड़, अरब रुपया उहे असांखे को लालचाए ऐं गुमराह करे असांखे पंहिंजी जदोजहद तां को हिकु विख बि पोइ ते धिके सघी हुजनि, नामुमकिन आहे। अॼु बि असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त असां पंहिंजे सियासी तज़िये में, असां पंहिंजे सियासी सम्झ में ऐं पंहिंजे सियासी जदोजहद ऐं अमल में पंहिंजे समूरे हिन हमअसर सियासी कॉन्फ्रेंस पार्टियुनि खां अॻी सिफ़ में, अॻे मैदान ते आहियूं। जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी निकिरंदो आहे नारो हणी सिंध जो त पोइ सभु इहे जेके सियासी जमायतूं उहे पैरवी कंदे असांजूं हलंदियूं आहिनि, उहे रस्ता ॾामण विझण जी कोशिशि कंदियूं आहिनि त कादिर मक्सी काॾे थो अॻिते निकिरी वञे, इनखे रोकियो, अटकलूं कयो ऐं पोइ पंहिंजा नवां देगलियूं चाढ़े हू निकिरी पवंदा आहिनि। पर डॉक्टर कादिर मक्सी ऐं तरक़ी पसंद पार्टी जी जदोजहद, उॾाम ऐं क़ुर्बानी जो उन आला आदर्शनि खे पुॼणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे।
के सेकंड अध में छड़े भजी वींदा अध में छड़े भजी वींदा के घर जे पुठ ते वेही घर वेठे इल्जामन जूं कतारूं शुरू करे छड़ींदा त फलानो हेड़ो पिया घर वेठे इल्जाम छका हणंदा पर एड़े समूरन बदबख्तन एड़े समूरन गलीज कमज़र इंसानन सा न डॉक्टर कादिर मक्सी जी दिल आज़ारी थींदी है न तरक्की पसंद पार्टी की जदोजहद कमजोर थींदी है बल्कि असांजा हौसला बुलंद थी करे असां पंहिंजे अज़ीम मक़सदन ला अॻिते वधंदा रहंदा आहियूं। दोस्तो साथियो तव्हां समझो था अॼु जेके तनक़ीदूं कनि था वॾा वॾा तराना ॻाइनि था त डॉक्टर कादिर मक्सी केॾो डॉक्टर कादिर मक्सी ज़ुल्म करे छॾियो डॉक्टर कादिर मक्सी ज़ुल्म करे छॾियो त ही मुहाजिर जेके आहिनि उहे सिंध सां गॾु थिया पिया मुहाजिर सिंध सां गॾु थिया पिया पर डॉक्टर कादिर मक्सी उन जे खिलाफ ऐलान जंग करे उन जे खिलाफ मज़ामती जंग जी शुरुआत करे असां भाइरनि में वॾो तफ़रक़ो पैदा करे छॾियो असांखे परे परे करे छॾियो। शर्म अचणु खपे उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजे वजूद जा वेरी आहिनि जेके तारीख़ खे उबतो ॿुधाइनि था। डॉक्टर कादिर मक्सी जी मज़ामत सिर्फ़ एमक्यूएम दहशतगर्दी ऐं मुहाजिर नस्ल परस्ती के खिलाफ वेड़ ना है। डॉक्टर कादिर मक्सी के इहो सिंबल ऑफ रेजिस्टेंस हफीज रहमान 82-83 में जेके नौजवान मुंजा तस्वीरुनि जा ही जेके स्केच ठाहे शर्टूं पाए शहरनि में घुमंदा हुआ ऐं उन ते लिखियल हूंदो सिंबल ऑफ रेजिस्टेंस मज़ामत जो ओञाण। डॉक्टर कादिर मक्सी सिंध जा हज़ारे नौजवान कराची खां वठी जेकबाद कश्मीर ताईं चांडका मेडिकल कॉलेज में नवाबशाह में खैरपुर में कराची के समूरन तालीमी इदारन में जामशोरी के समूरे तालीमी इदारन में नौजवान फखर सां उहे शर्टूं पाईंदा हुआ। उन वक्त अञा ताईं एमक्यूएम जे दहशतगर्दी के खिलाफ मज़ामत शुरू न थी हुई। मज़ामत जी हिकिड़ी डिघी तारीख़ है जॾहिं सिंध में सिंधी नौजवान शागिर्दन जी तालीम के लाइ दरवाजा बंद थिया हुआ। जनरल ज़िया के ज़माने में दहशतगर्द थंडर स्क्वाड पैदा कया विया हुआ त जामशोरे में जीएससी जा नारा गूंजन था। जामशोरे में जनरल ज़िया नथो अची सके इन जे करे जिथे जिथे सिंधी शागिर्द यूनिवर्सिटी में पहुतान उन्हनि जे तालीम जा रस्ता सोड़ा कया वञनि त उन वक्त तमाम वॾा कदावर लीडर हुआ। मां सियासत में तमाम जूनियर सभिनी खां नओं हुयुसि। टंडे जाम में जेके पढ़ंदा हैदर शाणी वेठो आहे हफीज रहमान डेरो वेठो आहे। टंडे जाम में जेके वॾे 6 फुटनि जे कद वारा पढ़ंदा हुआ उते आज़ाद स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन पीर सलीम जी सभिनी इन्हनि 6 फुटनि जे कद वारनि लीडरनि के पादर हणी टंडे जाम ज़रे यूनिवर्सिटी मां कढी छॾियो ऐं उन्हनि जूं शलवारूं खणी टंगे छॾियूं हुयूं त इहे जीएससी वारा शलवारूं छॾे विया आहिनि। हाणे जंहिंजी शलवार हुजे सुञाणी खणी वञे। ये समूरा मुखा अॻ जा लीडर उहे सभु उते मौजूद हुआ जिन खे असां कूड़ा लक़ब अलकाब ॾेई अलाए किथे पुॼाए छॾियो आहे। कराची जे हैदराबाद के कॉलेजन में गवर्नमेंट कॉलेज कारी मोरी में सिंधी शागिर्द न पढ़ी सघंदो। वहदत कॉलोनी जे टेक्निकल कॉलेज में सिंधी शागिर्द न पढ़ी सघंदो। सिंध यूनिवर्सिटी एलएमसी यूनिवर्सिटी में उन्हनि पंहिंजे जनरल जा ये तैयार थियल शागिर्द मोकिलिया हुआ। कराची के यूनिवर्सिटी में जमा इस्लामी या थंडर स्क्वाड सिंधी शागिर्दन जो जीवन जंजाल करे वेठा हुआ।
एनडी यूनिवर्सिटी में पश्तून शागिर्द सिंधी शागिर्दन के वाट हलंदे अगवा करे उन्हनि जा कपड़ा लाए उन्हनि के नंगो हलाइंदा कॉरिडोर्स में। दाऊद इंजीनियरिंग कॉलेज में सिंधी शागिर्द इन्हनि जमियत जे गुंडनि जे आॾो पढ़ी न सघंदा हुआ। स्वीडिश टेक्निकल कॉलेज में सिंधी शागिर्दन के हथ पैर ॿधी कुटे यूनिवर्सिटी मां कॉलेजन मां कढी छॾींदा, जंहिंजो हैदर शानी तव्हांखे मिसाल ॿुधायो त हिकु दफ़े हैदर शानी खे उते मारे डंडा हणी बेहोश करे रोड ते फिटो करे छॾियो। उहा मज़ामत जी तहरीक उतां शुरू थी हुई सिंध जे शागिर्दनि जो तालीमी हक़ बहाल कराइण लाइ। ऐं इहे समूरा माण्हू कननि में हथ विझी जेके वॾा वॾा जीएससी जा बोतार हुआ कननि में हथ विझी भॼी विया हुआ। उन वक़्तु डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे गैरतमंद साथियुनि खे गॾु करे उन समूरी मज़ामत जो आगाज़ कयो। असां कराची जे तालीमी इदारनि में एनडी यूनिवर्सिटी, दाऊद इंजीनियरिंग कॉलेज, स्वीडिश टेक्निकल कॉलेज ऐं कराची यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि खे ॻाट ऊचो करे तालीम जो हक़ वठी ॾिनोसीं। असां जामशोरे जे इदारनि में बहाल कयोसीं। असां जेको टेक्निकल कॉलेज हैदराबाद मां गुंडनि जी तलावेड़ करे सिंधी शागिर्दनि खे तालीम जो हक़ वठी ॾिनोसीं। गवर्नमेंट कॉलेज कारी मोरी में इन्हनि समूरनि रेज़ननि खे कढी उते सिंधी शागिर्दनि जो तालीम जो हक़ बहाल करायोसीं ऐं जीएससी जा झंडा झुलायासीं। इहा मज़ामत जी तहरीक जेके चवनि था त डॉक्टर कादिर मक्सी खे फलाणे सपोर्ट कई, डॉक्टर कादिर मक्सी खे इस्लामाबाद जी एजेंसियुनि पालियो, डॉक्टर कादिर मक्सी के फलानन पालियो, त ये समूरा कूड़ समूरा फितूर इहो 20 सालन का नेट के बकवास हले पई। इहो दौर जो कोने। मुकाले चाचे आशिक ऐं डॉक्टर हमी सां डिस्कस थियो पे लगे तो मां पंहिंजी तकीर इन शहर खां शुरू कयां। भिक्षा जे दौर में वेड़ियूं हालतूं हुयूं जो उन चयो अघियो काओ कच्छ माणकन मोट थी। समझो था दोखो हली वियो ऐं जेको कूड़ ऐं दोखो उहो हलियो वियो। जेके हक़ीक़ी माणक हुआ उन्हनि जी मोट थी वई, वापसी थी वई, उन्हनि खे न सुञातो वियो। पले पायो सच आछींदे लज मरा। शाह लतीफ चई वियो त सच एॾो तनहा थी वियो। सच चइबो, मोह ते चइबो, तारीख़ी हक़ीक़तुनि खे वाशगाफ कबो, कायर खे कायर सां बियारबो, कूड़े खे कूड़े सां बियारबो, कंजर खे कंजर सां बियारबो, सिंध परस्त खे सिंध सां बियारबो। घणी थी वई असांजे लीडर साहिबान जा जेके वॾा वॾा महाफलसफी आहिनि उन्हनि जा दिमाग़ ई दुरुस्त कोन्हनि। उन्हनि खे तारीख़ जी पूरी परोड़ नाहे। ऐं चयो वञे थो त 40 जी करारदाद जे मुताबिक़ क़ौमुनि खे हक़ ॾियो। मां उन्हनि खां पुछणु चाहियां थो त 1940 जी करारदाद पाकिस्तान ठहण लाइ हुई छा? अदा आहे को आलिम क़बर तारीख़ जो 1940 जी करारदाद को पाकिस्तान जी करारदाद हुई छा? इहो त मिड़ी लाहौर वारनि पंजाबिन जेको आहे सॼे मुल्क जे वाक में विझी छॾी त 40 जी करारदाद जेका करारदाद पाकिस्तान आहे। बाबा 40 जी करारदाद जेका आहे न असांजी घुर आहे न असांजो बुनियादी मोटिव आहे। 1940 जी करारदाद त गडियल हिंदुस्तान में मुसलमाननि जे रहण जो हिकिड़ो गडियल अहदनामो जंहिंमें चयो वियो हो त हिंदू ऐं मुसलमान, हिंदू रियासतूं 6 हुयूं, मुसलमान रियासतूं 5 हुयूं। हिननि शर्तनि ते रहंदा, पोइ उहे आज़ाद हूंदा, उहे ख़ुदि मुख्तियार हूंदा, उहे हूअं हूंदा। जेकॾहिं जबर वजो त उहे आज़ाद थी वेंदा, वफ़ा
इहो वॾे खां वॾो कूड़ आहे। इन करे 40 जी करारदाद असांजो मोटिव न आहे, न असांजी घुर। नंबर 1। नंबर 2, इहो चयो थो वञे त सिंधी जेको आहे पाकिस्तान में पंहिंजी मर्ज़ी सां शामिल थिया। ॿियो वॾे खां वॾो कूड़ इहो आहे तारीख़ जो, वॾे खां वॾो कूड़ इहो आहे त सिंधी बाबा सिंधी उन वक़्तु जेका बि सिंध जी क़यादत हुई, मुस्लिम लीगर अंग्रेज़नि जा एजेंट हुआ, पघारदार हुआ, जेके मुस्लिम लीग वारा हुआ, जेके वॾा वॾा नाला हुआ, मोतबर हुआ, मोज़िज़ हुआ, जेके बि हुआ अंग्रेज़नि जा पघारदार हुआ, अंग्रेज़नि जी एजेंडा हुई त हिंदुस्तान खे टोड़े हिन खिते खे धार करणो आहे त ईंदड़ वक़्त में ही खितो जेको आहे उहो कम्युनिज़म खे रोकण लाइ कमु अचे। सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ अवामी तहरीकूं, जमहूरी जदोजहदुनि खे रोकण लाइ फ्रंट स्टेट तौर कमु अचे। इन करे हुन पंहिंजी मर्ज़ी जा हिते पंहिंजा एजेंट पैदा कया, जिन हिते इहा तहरीक हलाई ऐं तहरीक रुगो कोन हलाई पर उन्हनि सिंध खे नई ग़ुलामी जे मुआहिदे में शामिल कयो, नई ग़ुलामी जे मुआहिदे में शामिल कयो। होतखान गादे साहब तारीख़ खे दुरुस्त करियो, कूड़ न हणो, बकवास न करियो। ऐं जेके माण्हू तव्हांखे ग़ुलामी में अंग्रेज़नि 1843 में जेके सिंध ते कब्ज़ो कयो हो त अंग्रेज़नि बंदूक ऐं तलवार जे ज़ोर ते सिंध खे फतेह कयो, ॾाढ जे ज़ोर ते सिंध खे फतेह कयो। ऐं 1947 में असां पंहिंजी असांजी उन वक़्त जी मुस्लिम लीगुनि जी अंग्रेज़नि जी पालियल क़यादत जेका हुई, अंग्रेज़नि जी पालियल ऐं पघारदार क़यादत हुई, उन्हनि सिंध खे हथ राधो हिन ग़ुलामी जे नए मुआहिदे में शामिल कयो। ऐं जिन माण्हुनि सिंध खे ग़ुलामी जे मुआहिदे में शामिल कयो उहे सिंध जा निजात ॾियारींदड़ थी सघनि था? पोइ असां कीअं क़ौमी सरवाण लीडर रहबर ई सॼो ही मश्किरियूं ठाहे वेठा आहियूं 50 सालनि जूं सियासत जो? कहिड़ी मस्करी ठाहे वेठा आहियूं? सिधे रस्ते ते न चढ़ंदो, क़ौम जी गुमराही बर्बादी जो ओञाण इहो आहे। जेसी ताईं क़ौम तारीख़ जो सही जाइज़ो वठी सिधे रस्ते ते न चढ़ंदी, उन वक़्त ताईं चाकी जे उठ वांगुरु गोल दायरे में फिरी फिरी सेकी सेकी फना थी वेंदी। ऐं असीं अॼु बहसियत क़ौम उन फना ऐं तबाही जे आख़िरी कंधी ते पहुची चुका आहियूं। ऐं सभिनी अहिड़नि माण्हुनि असांखे अधु पढ़ियलनि एजेंटनि ऐं गुमराह थियल माण्हुनि असांखे हिन मंज़िल ते पुॼायो आहे। पहिरीं शामिल थियो, शामिल थियो, शामिल थियो, मफ़ाद पूरा नथा थियनि, ज़रूरतूं पूरियूं नथियूं थियनि, इलेक्शन नथा खटे सघूं। हाणे धार थियो, धार थियो, धार थियो, हाणे थियो धार, थियो धार। वतन तव्हांजो बगड़नि जे हवाले थी वियो। को बि सियासी लीडर पंहिंजे तारीख़ जे तजिए सां, पंहिंजे ज़मीनी ऐं मारूज़ी हालतुनि जे तजिए खां सही हक़ीक़ी इदराक रखी क़ौम जे मुस्तक़बिल जे लाइ लाइमल ॾींदो आहे। शेख मुजीब रहमान खे वॾो साराइनि था। शेख मुजीब रहमान ऐं अवामी लीग ओ गोली हली माण्हू शहीद थिया। शेख मुजीब गिरफ़्तार थी कैद हलियो वियो, पर शेख मुजीब गिरफ़्तारी खां अॻे हिकिड़ो ॾींहुं बि इहो ऐलान कोन कयो त असीं पाकिस्तान खां धार थियणु चाहियूं था, असीं पाकिस्तान खे नथा मञूं, असां बांग्लादेश ठाहियूं था। उन हिकिड़े ॾींहुं बांग्लादेश जो नारो न आयो, छो जो बांग्लादेश जो मनसूबो अमेरिका जो मनसूबो हो। अयूब खान शुरू करायो, जनरल ज़िया उनखे एग्जीक्यूट कयो ऐं भुट्टो उन लाइ इस्तेमालु थियो। ऐं पोइ बंगालियुनि पंहिंजे सिरनि जा नज़राना पेश करे हिन पाकिस्तान जे जबर ऐं जाहिरियत वारे माहौल खां आज़ादी माणी, छो जो इस्लामाबाद जो हुक्मरान तय करे वेठा त ही बंगाली, ही 5 फुटा बंगाली
ये काड़ा कोझड़ा इन्हनि खे जमहूरियत जो शौक़ु आहे, इन्हनि खे सोशलिज्म जो शौक़ु आहे। ही फौजी आमरियत में आॾो गोॾा नथा खोड़नि। जॾहिं फातिमा जिन्ना अयूब जो मुक़ाबिलो करे पई त सॼो बंगाल फातिमा जिन्ना सां गॾु बीठो, सॼो बंगाल फातिमा जिन्ना सां गॾु बीठो ऐं सॼी मार्शल आयाम वन यूनिट मड़ियो वियो त बंगाली वन यूनिट जे ख़िलाफ़ बीठा हुआ। उन्हनि ॾिठो त ही असांखे न बैनुल अक़वामी आका ॾिठो त ही असांखे पंहिंजी एजेंडा ते हलण न ॾींदा, छो जो हुते भाषानी जेके बि लीडर हुआ उन वक़्तु हुसैन शहीद सर वर्दी जहिड़ा जमहूरियत पसंद ऐं डेमोक्रेट बि हुआ, भाषानी जहिड़ा चाइना जी फेस न खोले अदाई मोबाइल सब मारे छड़ियो मोबाइल